हैदराबाद में मुनक़िद थियल थर फेस्टिवल जे ॿिए ॾींहं जे मौक़े ते मुक़ररीन थर जी सक़ाफ़त रीतुनि रस्मुनि किरदारनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई समेत ॿियनि शाइरनि पारां थर जे ॾुखनि ॾोजरनि ते कयल शाइरी बाबति पंहिंजा मक़ाला पेश कया। मुनक़िद थियल सेमिनार खे नूर अहमद जिंजी, खलील कुंभार, अता चानीअ ॿियनि ख़िताब कयो। हिन थर फेस्टिवल करण जो मक़सदु सिंध में हिन वक़्तु फैलियल जेको फ़साद आहे, ॿूसट जो माहौल आहे, अवाम खे हुन मां ॿाहिरि कढी अची हिकु रंगारंग तक़रीब ॾियण असांजो मक़सदु हो, जंहिंसां अवाम में हिकिड़ो त थर जे कल्चर जो रुझान पैदा थिए जेको असांजी सिंध जो बुनियादु आहे। थर फेस्टिवल में जालिम सिंह ऐं संदसि टीम पारां राजपूत डांस, पहलाज कोहली ऐं संदसि टीम पारां थरी डांस, जॾहिं त शामूबाई, जमुना, शौकत फ़क़ीर ऐं ॿियनि थरी लोक गीत पेश कया। जॾहिं त यकतारे चपड़ी जे बादशाह जलाल चांडे जे फर्ज़ंद दिलबर जलाल चांडे पिणु कलाम ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। थर जो मेलो आहे माशाअल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम आहे ऐं बाबा साईं दसुल खां वठी मारूड़नि जो ई फनकार आहे, ॿारहं जो फनकार आहे वीचारा मारूड़ा असांजे बाबा साईं खे तमामु घणो पसंदि कंदा हुआ। अच्छा, थर में केतिरो ॿुधो वञे थो अञा ताईं जलाल चांडे खे ॿुधो वञे थो? बिल्कुलु साईं, बाबा साईं खे त जिथे किथे ॿुधो वञे, थर में त अञा ॿुधो वञे थो। असां आयासीं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ ऐं पाण राजपूत कम्यूनिटी सां बिलोंग कयां थो। सकाफ़त पंहिंजी जेके रीत रवाज रस्म अटको ॿधण जीअं सकाफ़त जीअं पाण सम्झो था। ये प्रोग्राम हुजनि तो असां बि ग़रीब आहियूं, सर बचा छड़ी थर पार्कर खां आया आहियूं त इन जे लाइ थर फेस्टिवल ॾाढी ज़बरदस्त एक्टिविटी आहे, गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जारी आहे। अॼु बसंत हाल जेको सिंध जो तारीख़ी हाल आहे, उन में मुख़्तलिफ़ सेशन्स थर जी लोक सकाफ़त कल्चर जे हवाले सां रखियलु आहे। जॾहिं त थर जो जेको लोक म्यूज़िक आहे उन जा जेके रागी आहिनि उहे बि ॾाढी हेल्दी एक्टिविटी आहे। थर फेस्टिवल थी रहियो आहे जेको तमामु ई सुठे तरीक़े सां ऐं तमामु हिकिड़ी सकाफ़त खे हिते ॾेखारियो पियो वञे, सिंध जो कल्चर आहे। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। तमामु सुठो आहे, अञा हले पियो, अॻियां अॻियां ॾिसूं था। बाक़ी जेको हिते इन्वायरमेंट आहे उहो तमामु भलो आहे। हींअर असां आया आहियूं, हीअं ॾिसूं पिया शयूं, विज़िट कयूं पिया। माण्हू ईअं नथा वञनि किथे, त अहिड़ा फेस्टिवल हुजनि त हलो फैमिली सां गॾु माण्हू अचे थो, फैमिली सां गॾु ॾिसे थो, इंजॉय थो करे, त मज़ो थो अचे। असांजी सिंध तमामु सुहिणी आहे ऐं थर जो त वरी हिकिड़ो अलॻि ई हुस्न आहे। त मां फैमिलीज़ खे चवंदमि कि फैमिलियूं अचनि हिते पंहिंजे सिंध जो सुहिणा रंग ॾिसनि। मैं कहना चाहूंगी कि इधर बहुत अच्छे अच्छे रंग देखने अच्छे लग रहे हैं। सिंध म्यूज़ियम ऐं बसंत हाल में 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ थर फेस्टिवल में थरी हथ जे हुनर जा इस्म नुमाइश ऐं विकिरे लाइ पेश कया विया, जिन में शहरिन तमामु घणी दिलचस्पी ज़ाहिर कई।